जॾहिं युधिष्ठिर महाराज वॾो यज्ञ पिया कनि तॾहिं जंगल में हिकिड़ा महात्मा हा धर्मराज जो स्वरूप स्वपच महाराज चयूं इन खे वठी अचो। तॾहिं रथ ते चढ़ी करे भीमसेन आदि अर्जुन महाराज सभु विया ऐं उन महात्मा खे वेनती कयूं त बाबा हलो यज्ञ तो थिए। कहिड़ो यज्ञ तो थिए? चई वॾो राजसूय यज्ञ कयो आहे, अश्वमेध यज्ञ थिया आहिनि वॾा वॾा, तव्हां हलो ऐं तव्हांजे हलण सां यज्ञ जी पूर्ण आहुति थींदी। सभिनी संतनि उते अची करे भोजन कयो आहे, आशीष ॾिनी आहे, तव्हां बि हलो कृपा करे। त ख़बर अथव उन छा चयो? उन चयो संतनि कि मां उन वटि हलंदुमि। तव्हां कहिड़ो यज्ञ था कयो? चई हिकु यज्ञ कयो आहे इहो। चई अहिड़ा जंहिं 1000 यज्ञ कया हूंदा मां उन वटि ईंदुमि। भीमसेन महाराज जो त मुंहुं ई नंढो थी वियो। चई हिकु यज्ञ में त अहिड़ी हालत थी वई आहे कि बाबो हले कोन थो, यज्ञ जी घंटी नथी वॼे, यज्ञ अध में रुकियल आहे। ऐं हे वरी बाबा चए थो त 1000 यज्ञ कंहिं कया हूंदा। वापसि हलो भैया, वापसि हली आया। श्याम सुंदर श्री कृष्ण भगवान पुछियो, उन्हनि जवाब ॾिनो। भगवान खिलण लगा। बगल में माता कृष्णा द्रौपदी वेठी हुई। द्रौपदी हथ जोड़े चएती त हे गोविंद, अगर तहां आज्ञा जो तो मां वञा। ऐं भगवान भी न पुछो तू 1000 यज्ञ कया आहिनि? हा देवी तू वञ। ठीक आहे। तैयारी कई द्रौपदी माता, रथ अची साम्हूं बीठो। चई रथ ते न वेंदमि। हथ में प्रसाद खणी करे, चप्पल भी कोन पातई ऐं उन नगर को वठी करे जंगल तक पंध वेंदे वेंदे उनखे 3-4 कलाक लगी विया। 4-5 कलाक लगी विया। प्रसाद खणी करे बिना चप्पल पाए उते पहुती। बाबा जी के चई हलो यज्ञ में। तॾहिं उन बाबा जी वरी चयसि मां त उन वटि हलंदुमि जंहिं 1000 यज्ञ कया हुजनि। त द्रौपदी माता चवण लगी बस 1000 यज्ञ? हा हा। चई मां त 10,000 यज्ञ करे आई आहियां। 10,000 यज्ञ कीअं करे आई आहियां? चई बाबा तव्हां ई चवंदा आहियो न, जेकी संतनि सां मिलण अचनि, सत्संग में अचनि, उहो हिकु हिकु विख जेकी वधाईंदा आहिनि, हिकु हिकु पेर वधाईंदा आहिनि, उहो कई करोड़नि यज्ञनि जे समान थींदो आहे। मां त 1000 पेर खणी आई आहियां। महात्मा जी अखियुनि में आंसू अची विया। महात्मा हिकु जवाब न ॾिनो, उथी बीठा। चयूं हल पुट, अॼु मां तोसां हलण लाइ तयार आहियां। जेके पांडव न वठी अची सघिया उनखे माता द्रौपदी वठी आई। तॾहिं संतनि जा इहे वचन द्रौपदी माता गवाही ॾिनी। भई चओ संतनि जा वचन कूड़ आहिनि? न न न, बिल्कुलु सच आहिनि। छा चयो आहे संतनि? संत मिलन को जाइए, संत मिलन को जाइए, तज लोभ मोह अभिमान, तज लोभ मोह अभिमान। ज्यों ज्यों पग धरत है, ज्यों ज्यों पग धरत है, त्यों त्यों यज्ञ समान, त्यों त्यों यज्ञ समान। हिते हिकु हिकु पेर में कई यज्ञ थिया आहिनि। बाबा तव्हां बस 1000 यज्ञ था चओ, मुंहिंजा त लख यज्ञ थिया। तुरंत थिया ऐं महात्मा आया। आहा, तॾहिं वञी करे पोइ अॻिते यज्ञ सफल थियो। इहा चइबी आहे श्रद्धा, इहा चइबी आहे भगवान जी कृपा करुणा। त असांखे छा रखणु खपे? भरोसो रखणु खपे। चओ हरे राम।